अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों। जीअं त मां जो ॼातल सुञातल फ़क़ीर मारूफ़ सोलंकी वरी हिकु दफ़ो ॿीहर मुश्ताक परदेसीअ जे चैनल ते हाज़िर थी रहियो आहियां। तव्हां दोस्तनि जूं भाउनि जूं लख लख महिरबानियूं, लख लख थोरा जो तव्हां मूंखे मोट सुठी ॾिनी आहे ऐं तव्हां पंहिंजे दोस्तनि ताईं पैगाम मुंहिंजा पहुचाइण सब्सक्राइब करे। ऐं मूंखे ख़ुशी थी आहे इन ॻाल्हि जी। उमेद त तव्हां अॻिते बि जेको आहे मुंहिंजी अहमियत ॾींदव ऐं अॻिते बि मोकिलींदा रहंदव पंहिंजे दोस्तनि ताईं। मुफ़्त जो आहे इहो, हिन में पैसा कोन्हनि वगे। पंहिंजे दोस्तनि खे महिरबानी करे लिखी ऐं सब्सक्राइब करे उन्हनि खे मोकिलींदा, वरी उन्हनि खे चवंदा त जीअं उहे अॻिते इहो पैगाम पहुचाइनि ऐं मूंखे मोट मिलंदी। मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे तव्हां दोस्तनि जी। छो त मां जेके बि तव्हां ताईं ॻाल्हियूं ॿुधायां थो, जेके बि कहाणियूं आहिनि त हिन दौर जूं न आहिनि, सभु अॻे दौर जूं अथव। उन्हनि मूं अकुलु विरायो ऐं दिमाग़ में ॻाल्हियूं विहारियो ऐं कुझु सम्झो, सम्झ जी ॻाल्हि अथव। हिन दौर में त सभु कोई ॼाणे थो, सुञाणे थो, पर अॻे दौर जी जेका ॻाल्हि आहे त उन जहिड़ी का शइ आहे ई कान। छो त अॻु में सादिकियूं बि हुयूं, वॾायूं बि हुयूं, महबतूं बि हुयूं, इख़लाक़ बि हुया, हया बि हुयो, शर्म बि हुयो। पर हींअर इहे ॻाल्हियूं कोन्हनि। हींअर जंहिंखे सुठो वॻो पातल आहे त उहो चए थो त आहियां ई मां, यार दोस्त जा मिट माइट जो कंहिंजो बि ख़्यालु न आहे। अलाह बहितर कंदो, रब साईं तव्हां सभिनी दोस्तनि खे, भाउनि भेनरुनि खे सभिनी खे ख़ुशि कंदो, ख़ुशि हूंदव। तव्हांजी वॾी वॾी महिरबानी। अॼु जेका मां तव्हांखे ॻाल्हि ॿुधाए रहियो आहियां, हिकु वापारीअ जी, वापारीअ जो किसो अथव। उन दौर जो किसो आहे ऐं हिन खे तवजह सां ॿुधिजो। महिरबानी करे पंहिंजे दोस्तनि ताईं हिन मुश्ताक परदेसी चैनल खे सब्सक्राइब करे पहुचाईंदा त वरी उन्हनि खे तव्हां इहो ई चवंदा त अॻिते महिरबानी करे तव्हां वरी कंहिं ॿिए दोस्त ताईं पहुचायो। छो त हीअ अॻियूं ॻाल्हियूं जेके अथव न, हीअ मशहूरु ॻाल्हियूं अथव ऐं लिखत जूं न आहिनि। इहे अकुल ऐं दिमाग़ जूं ऐं ॿुध जूं ॾिठ जूं ॻाल्हियूं अथव। अॻु में जेके वॾा ॻाल्हियूं कंदा, पोइ असां बि पंहिंजे ज़हन में इहे रखियूं आहिनि। ऐं जेको अॼु जो उनवान मां तव्हांखे ॿुधायो, हिकु वापारीअ जो किसो आहे थोरो। पोइ हिकिड़ो वापारी हो, हुनखे माउ ऐं पीउ हो, हिकिड़ो पुटु हो। हुनखे हरहारी हुया, मिनती माण्हू हुया। कुझु ॾींहंनि खां पोइ हीउ कुझु नंढो हुयो, वरी थोरो जवान थियो। पंहिंजे वाल साहब खे चवंदो, बाबा साईं तूं वापारु छो नथो करीं? उहो चवंदो बाबा हाणे अलाह साईं गंजु ॾिनो आहे, हीअ जेको आहे मार रिज़्क जी ख़िदमत कंदासीं त असांखे हिन में गंजु थींदो। वापारु असां छा कंदासीं? छो त अॻु में गुरबत कान हुई, टके पैसे जो मान हो। इन जे करे जेको आहे हू वापारु वड़ीअ ते तवजो हुननि जो ख़्यालु कोन हूंदो। जीअं हींअर माण्हू काहे पिया आहिनि इन जे पुठियां त मां तरक़ी कयां, मां अॻिते वहां, मां बंगला हणायां, मां पेजारा वठां। इन में भाऊ असांजो ईमान बि ख़तमु थी वियो आहे, दीन बि ख़तमु थी वियो आहे, मोहबत बि वई आहे, सुञाणप बि वई आहे पैसे जे बांवर जे करे। हा, पैसो भली हुजे, बंगला बि हुजनि, गाॾियूं बि हुजनि, पर यार महिरबानी कयो पंहिंजे मिट माइट खे सुञाणो, उन्हनि जो ख़्यालु रखो, पाड़ेसरनि जो ख़्यालु रखो। मां अॻु में बि इहे ॻाल्हियूं तव्हांखे चई चुको आहियां, वरी बि चवां थो। छो त हीअ दुनिया फना आहे। आख़िर हिकिड़े ॾियारे माण्हू हथ सखणा करे हलंदो, का शइ अॻु कान हूंदी। अॻियां असां सां हलंदी नेकी। जेकर नेकोकार हूंदासीं, नेकी हूंदियूं, असांजा अमल सुठा हूंदा, असां मोहबती हूंदासीं, त हिते बि ॻाल्हि हलंदी, उते बि असांखे जाइ सुठी मिलंदी। जेकर न त पोइ त अलाह जा मलाइक मोचड़नि सां अहिड़ो सिधो कंदा जो न कहिड़ो अबु हूंदो, न अमा हूंदी, न वॾेरो हूंदो, को छॾाइण वारो ई कोन हूंदो। छॾाईंदा पंहिंजा अमल। 5 वक़्त निमाज़, बदमाशी न हुजे, कूड़ न हुजे, भलाई हुजे, चङाई हुजे, ख़ैर ख़ैरियात हुजे, दीन ईमान हुजे, इहे ॻाल्हियूं ज़हन में हुजनिव त तव्हांजे कारोबार में बि बरकत पवंदी, तव्हांखे ईमान बि हूंदो। ऐं तव्हां जेकॾहिं रुपयो ख़र्च कंदव, 10 रुपया मिलंदव, 100 ख़र्च कंदव, 1000 मिलंदव, 1000 ख़र्च कंदव, 10,000 मिलंदव। रब करीम कंहिंजो थोरो कोन खणंदो आहे, पर ॾियो सचीअ नत सां, सचीअ दिलि सां लिकाए ॾियो ऐं कंहिंखे ॿुधायो न। इहे ॻाल्हियूं जेके अथव थोरियूं ज़हन में हुजनिव। ॾिनो किनो कोन थींदो आहे, रब करीम आहे, पोइ हुनजी मर्ज़ी आहे। पोइ उन में ॾिसो रब सरीअ के अंधा ठाहिया, के मंडा ठाहिया, के ॿोड़ा ठाहिया, के लंगड़ा लुंगड़ा करे छॾी, के ढिढरंद विहारे छॾी। पोइ उन्हनि खे बि त उहो थो हलाए, तूं असां त कोन था हलायूं। इहो अखियुनि जे अॻियूं जेको हुन ॾेखारियो आहे, सभु पंहिंजा रब करीम
पाण ठाहे मोकिलिया आहिनि त तव्हां ॾिसूं बि पिए था। पोइ बि असांजा जेके आहिनि उहे ई साॻा प्रकार साॻियूं ॻाल्हियूं। अदा तौबा ताइब माण्हू करे, अस्तगफिरुल्लाह घणो माण्हू पढ़े, दुरूद सलात मदीने वारे साईंअ जी उहा जाम पढ़ो। जेको बि तव्हां खां पुॼे भलाई कयो, चङाई कयो, सब्रु कयो। जेकॾहिं को माण्हू का ॻाल्हि करे थो, तकड़ि थो करे, त उन तकड़ि में तकड़ि तव्हां न कयो। तव्हां उनखे सम्झो, उनखे सोचो सब्र सां। सब्र जो कमु वठंदव त तव्हांखे 5 मिंटनि में 10 मिंटनि में सॼी ख़बर पइजी वेंदी ऐं फ़ाइदो मिलंदो। छो त तकड़ि में हूंदो आहे शैतान। उहो शैतान चवंदो आहे त मां इन्हनि खे अहिड़ी मंज़िल ते पहुचायां जिते 2 धुरियूं बाहि जे आड़ा में हुजनि। तो जेकॾहिं हिकिड़ो बाहि जे आड़ा में वञे थो त ॿियो हुनखे बचाए त उहा सुठी ॻाल्हि आहे। उन में रब राज़ी थींदो, मदीने वारो साईं बि भलाई कंदो। अदा कुझु ॾींहं हुनजो वाल साहब गुज़ारे वियो। अमड़ सां गुज़ारींदो, माल खे पंहिंजे खे चारींदो प्यारींदो, ख़िदमत कंदो। बालड़ो हिन वटि गंज थी वियो। अमड़ खे चई त अमड़ हाणे बालड़ो गंज थी वियो आहे, हाणे मां हीउ जेकॾहिं माल खपाए ऐं को वापारु कयां त सुठो आहे। अमड़ चए त भाउ हाणे हिन मूं बि गंज आहे, तूं हिन जी माल जी पंहिंजे जी ख़िदमत कर त इन में तोखे रब साईं गंज ॾींदो। ॾियण वारो मुंहिंजो रब आहे, मालिक आहे, जेको ॾेई न पचारे। हुन खां को पुछण वारो कोन्हे। हर शइ हुनजे हुकुम सां हलंदी आहे, हर शइ हुनजे मर्ज़ीअ सां हलंदी आहे। अदा अॻु में जेके आहे बंगला कोन हूंदा हुआ, घर सादला हूंदा ऐं हे जेके नलका हुया, मोटर हुया, बिजलियूं हुयूं, इहे कोन हुयूं। खूह नार हूंदा हुआ जंहिं ते माण्हू गुज़र सफ़र कंदा हुआ। पोइ अदा कुझु ॾींहं हुनजी अमड़ बि वेचारे जी गुज़ारे वई। हुनखे हाणे बंगलो का मालात कान हुई। हू सादो सूदो माण्हू हो। हुन दिलि में ख़्यालु कयो त अमड़ बि वई, अबो बि वियो, हाणे मां थी पियो आहियां अकेलो। हाणे मां छा कयां, कीअं कयां? पोइ हुन पंहिंजी सोच कई। हुन चयो त हाणे अमड़ ऐं अबे जी मिल्कियत आहे, हुननि जूं दुआऊं हुन, इन्हनि खे मां ज़ाया कोन कंदुसि। रब करीम ते तवकल करे था। उन पंहिंजे माल रिज़्क़ मूं हिन वापारु शुरू कयो। वापार जो शुरू कयई त हीउ लखनि किरोड़नि जो मालिक थी वियो। उन टाइम जा लख किरोड़ बध, किरोड़ अरब बध। अला हे हुनजो मालिक थी वियो। दिलि में ख़्यालु कई त हाणे मां कमायो पाए, रब साईं मूंखे गंज बि ॾिनो आहे। उन मूं पाड़ेसरनि जी थोरी घणी जेका मदद हुई उहा बि कंदो हो। कंहिंखे ॾुखाईंदो कोन हो। हाल भाई थींदो, हमदर्दी हुयो, नत जो भलो हो। नत जे हिसाब सां रब हुनखे तारे पियो, ॿोड़े कोन पियो। अदा कुझु ॾींहंनि खां पोइ हिन दिलि में ख़्यालु कयो त हाणे मां जेकर शादड़ी का कयां, पंहिंजो घरड़ो आबाद कयां, का घर में वसिया कयां, हाणे मां अकेलो आहियां, हीअ मुंहिंजी मिल्कियत पोइ मुंहिंजे कहिड़े कम जी थींदी? मन को औलादड़ो थी पए, का माई सुलह सालियो मिली पए, को मुंहिंजो घरड़ो सुकून सां हले ऐं रोशन थी पए, मुंहिंजी घरवारी ख़िदमत करे, मां घरवारीअ जी कयां, मां जेको आणियां मुंहिंजो सुलियो करे ठाहे विञाए न। अदा इहे ॻाल्हियूं हुन ज़हन में रखी ऐं जांच पड़ताल कई। हिनखे कई अहिड़ा रिश्ता मिलनि पिया पर सम्झ में न पिया अचनि त अञा बि जेको आहे सो हे अॻिते हलियो। हिनखे त कुझु बि कोन हो। हाणे सामान सलो जा बंगला माला त कोन्हे, बाक़ी मिल्कियत हुयसि जेका साण हुयसि उहा खुजली खयूं ऐं पंहिंजे कंध में विझूं, घुमंदो पियो हुते। हा भले हिकिड़े हंधि हिकिड़ो ग़रीब मिसकीन हो, हुनजे घर में छोकिरी हुजे पर हसीन जवान हुजे। उन वटि वञी हे तरसियो, हुन सां हाल अहिवाल कयई, कचहरियूं ॿचरियूं कयई। हुन हिन खां पुछियो जीअं त मां वापारी आहियां, वापारु कंदो आहियां, मुंहिंजो अबो अमड़ हुयो, गुज़ारे विया। उन्हनि जी मिल्कियत कुझु 2-3 ढोर मेहड़ियूं हुयूं, ॿकिरियूं हुयूं, ॾऊं हुयूं, ॾांद हुया। पोइ अमड़ बि जो गुज़ारे वई, अबो बि जो गुज़ारे वियो, मां थी पियुसि अकेलो। का मूंखे हालात को बंगलो कोन हो, को मूंखे पेजारा कोन हा। पोइ दिलि में ख़्यालु कयुमि त हाणे मां हेॾो कारोबार वापार थो कयां, मां केॾे कयां, घर में का वसिया कयां। अदा इहो हाल अहिवाल आहे, मूंखे रब साईं गंज ॾिनो आहे, मां शादी कंदुसि। अदा उन ग़रीब चयसि शादी कंदे। उन ग़रीब वटि जो रहियो त हुनजो इख़लाक़ ऐं हुनजो लक्षण हिनखे वणी वियो।